जिते कुछ ॾींहं पहिरियां रोडी केनाल में मुबैना तौर टपो ॾेई आपघात कंदड़ पोरत जो लाश हथियो वियो आहे। रोडी केनाल में मुबैना तौर टपो ॾेई आपघात कंदड़ पीरसन जो लाश 8 ॾींहंनि खां पोइ हथियो वियो आहे। ॻोठ कांडेरो खान मरी वासी ख़ैर मोहम्मद मरी 8 ॾींहं अॻु मुबैना तौर रोडी केनाल में टपो ॾेई आपघात कयो हो। रोडी केनाल में मुबैना तौर टपो ॾींदड़ पीरसन जो लाश 8 ॾींहंनि खां पोइ हथियो वियो आहे। ॻोठ कांडेरो खान मरी वासी ख़ैर मोहम्मद मरी 8 ॾींहं अॻु मुबैना तौर केनाल में टपो ॾेई आपघात कयो हो। संदसि लाश अॼु हथियो वियो आहे। मनड़ो मां तफ़सील मालूम कंदासीं KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम मोहम्मद भट्टी खां। जी गुलाम मोहम्मद, छा तफ़सील आहे? जी मुबशर मां ॿुधाईंदो हलां त मनड़ो भरिसां ॻोठ कांडेरो खान मरी जे रहवासी 60 साला पीरसन ख़ैर मोहम्मद मरी 8 ॾींहं अॻु दरू परेशानी खां तंग अची पबजो थाणे जी दाबेरी मोरी वटां रोडी केनाल में टपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी हुई, जंहिंजो लाश काफ़ी ॻोल्हा बावजूद हथ न अची सघियो आहे। मगर अॼु सुबुह रोडी केनाल मां पाणी घटि थियण सबबि रोडी केनाल मां जेम्स मोरी वटां पीरसन जो लाश हथायो आहे। जॾहिं त SHO पबजो मंज़ूर अहमद बंगवार ऐं पीरसन जा वारिस वाक़िया ते हंधि पहुची पुलिस जेको आहे पंहिंजो लाश पीरसन जो जेको वारसनि हवाले करे छॾियो आहे ऐं लाश जेको आहे पीरसन जो घर पहुचण ते घर में कोराम अची आहे। जी गुलाम मोहम्मद भट्टी, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करणु।